अस्सलामुअलैकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां ख़ुज़ एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। हुकूमत सां गॾु रहिजे या न, मुस्लिम लीग काफ अॼु फ़ैसिलो कंदी। मुस्लिम लीग काफ जो अहम इजलास अॼु थियल। परवेज़ इलाही सदारत कंदो। मोहनस इलाही, तारिक बशीर चीमा ऐं ॿिया शिरकत कंदा। काफ लीग सरबराह चौधरी शुजात चयो आहे त बेएतमादी रिथ जे मामले ते संदसि पार्टी कंहिं बि ॿुॾतल जो शिकार न आहे। अॼु जे इजलास में क़तई फ़ैसिले जो इम्कान आहे। मुखालिफ थियल इत्तेहाद PTM जो इजलास अॼु थियल। PTM सरबराह मौलाना फजलुर रहमान सदारत कंदो। नवाज़ शरीफ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कंदो। PTM में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। बेएतमादी रिथ जे कामयाबी बाबति अहम सलाह मशवरा कया वेंदा। हिकमत अमली बि तय कई वेंदी। मौलाना फजलुर रहमान हुकूमती इत्तेहादिन ऐं मुलाक़ातिन बाबति PTM खे एतमाद में वठंदो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ मेहमाननि जे मान में रात जी मानी जो बंदोबस्त कयो। गड़ियल मुखालिफ धुर जमातुनि जो अहम इजलास सुभाणे तलब। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे बि शिरकत जी दावत। बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं मौलाना फजलुर रहमान शरीक थींदा। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जे हवाले सां हिकमत अमली जोड़ी वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान अॼु हाफिज़ाबाद जो दौरो करे अवामी जलसे खे ख़िताब कंदो। दरियन मूजिब वज़ीर आज़म तरक़ियाती पैकेज जो बि ऐलान कंदो। हाफिज़ाबाद में जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। इमरान खान मंझंदि 2 वॻे म्यूनिसिपल स्टेडियम में जलसे खे ख़िताब ऐं ज़िले लाइ तरक़ियाती पैकेज जो ऐलान कंदो। वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान आपघाती बमबार थियण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त आपघात हराम आहे, न त संदसि बमबार बणजण ते दिलि चाहे थी। रावलपिंडी में जलसे खे ख़िताब कंदे ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त संदसि सोच इहा आहे त जिते सॼे मुल्क ऐं दीन जा दुश्मन वेठल हुजनि, हू उते आपघाती धमाको करे छॾे ऐं सभिनी खे निस्तर नाबूद करे छॾे। पर इस्लाम में आपघात हराम आहे। हैदराबाद ऐं सेठाजा में रोड हादसा, 2 ॼणा हयाती विञाए वेठा। हैदराबाद भरिसां चिलगिरी स्टाफ वटि ट्रॉलर मोटरसाइकिल खे टक्कर हयो। मटियारी वासी नौजवान मोहम्मद रमज़ान थॾे ते दम धणी हवाले कयो। सेठाजा भरिसां मेहरापुर रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर में शान आराइन दम धणी हवाले करे छॾियो। पाकिस्तान में कोरोना के वधीक 3 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 25,627 टेस्टूं कयूं वयूं। वधीक 609 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 1.7% रही। सॼे मुल्क में 600 मरीज़नि जी हालत गणितीअ जोगी। कराची में सामुंडी हवाऊं हलण बंदि थी वयूं। गर्मी में वाध अची वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त सामुंडी हवाऊं रुकियल आहिनि, जंहिं सबब शहर में अॼु बि गर्मीअ जी शिदत वधीक रहंदी। कराची में गुज़िरियल ॾींहुं वधि खां वधि गर्मीपद 38 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो हो।